सिंध समाजी सतह ऐं ज़ेबस जी गॾियल इंतज़ामनि हेठि ज़ेबस चाल में धरती धड़ियुनि जो तइलीमी हक़ जे उनवान सां हिकु अलमी ऐं अदबी सेमिनार एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर वाहिद बख़्श नारे जो एडवोकेट सदर गुलाम नबी मक्सी ऐं सेक्रेटरी लतीफ़ रावलाणी जिन मुनक़िद करायो, जंहिं में इल्मी, अदबी, समाजी ऐं सियासी हलक़नि सां गॾु वॾे अंग में शहरिन शिरकत कई। तक़रीब में तालीम जी अहमियत, सिंधी ॿोली जी कारज ऐं जदीद तौर में इल्मी ऐं फ़िक्री सवालनि ते पैनल बेस कयो वियो। पैनल ॻाल्हि ॿोल में ज़ैनब उस्मान लाशारी, शेरबानू काका, एडवोकेट शाज़िया निज़ामानी, इजाज़ कुरैशी ऐं तारिक रहीम सूमरो ख़्याल पेश कंदे चयो त सिंध में तालीम जी ख़राब हालत जो हिकु वॾो सबबु मादरी ॿोली में तहलीम ॾियण जी हक़ खां महरूमी आहे, जॾहिं त पाकिस्तान जे आइन मुताबिक़ हर ॿार खे मादरी ॿोली में तहलीम ॾियण जो हक़ हासिल आहे। जेको भी दोस्त अचे तो वो असांखे असांजी शनाख्त जे बारे में ॿुधाए तो त असांजी तव्हांजी शनाख्त असां तव्हांखे अचे ॿुधाई आहे। तो उन्हनि दोस्तनि खे ॿुधायूं था त बाबा सन 1800 में असां वटि जेके इदारनि ते अॼु तव्हां चओ था इहे सभु इदारा असां ठाहिया आहिनि, इहे ऑलरेडी 1800 में असांजा इदारा ठहियल आहिनि। महिरबानी करे अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू करण खां पोइ तव्हां पहिरियों सोचो त सही त असां कहिड़ी जॻह ते किथे बि छा ॻाल्हायूं। सिंध समाजी सतह 2022 में असांजो बुनियादु रखियोसीं सऊदीया जे अंदरि। कुझु दोस्तनि गॾिजी करे हिन जो बुनियादु रखियो, जंहिंमें असां दुनिया जे 35 मुल्कनि में हिन जा यूनिट खोलियासीं सिंध समाजी सतह, जिनमें असां चाहियूं पिया त सिंध जीअं साना जो हिकिड़ो इदारो कमु करे पियो, अहिड़े तरीक़े सां असां सोचियोसीं त हिकिड़े ग्रास रूट ते ज़ुबान, पंहिंजी ॿोली, पंहिंजे रंग, पंहिंजी क़ौम खे कीअं अॻिते अञा वधीक वॾे पैमाने ते माण्हुनि खे ॿुधाइजे, इन जे कारण असां सिंध समाजी सतह हिकिड़ो इदारो ठाहियोसीं। 2023 में असांजो दोस्त शम्स जोयो साहब हिन इदारे जो चेयरपर्सन चूंडियो वियो। 2024 जे अंदरि वरी मूंखे इहा शइ ॾिनी वई, मां एज 2024 में चेयरपर्सन पूरी सिंध जे अंदरि असां तक़रीबन 18 डिस्ट्रिक्ट में 18 ज़िलनि जे अंदरि असां हिन जा यूनिट खोलियासीं, जंहिंमें मुख़्तलिफ़ असां एक्टिविटीज़ शुरू कयूंसीं। मुंहिंजी क़यादत में सभिनी दोस्तनि तमामु बहितरीनु कमु कयो।